थियो बकरार विडियो तो बकरार यो बकरार शेर दिल बकरार चाचा तू मुखे चवंदो आहे न त हथियार निकल इहो बि अंजाम असांजा हथियार छॾे पियो जेको इहो बकरार जिते ॾिसे थो असांजे मथां हारी आहे अंजाम इहो अथव इहो अंजाम अथव चाचा अञा मूंखे छल थो विढ़ान इन बकरार खे मां ॿुधाईंदुसि इन बकरार खे मां ॿुधाईंदुसि शाबाश जॾहिं परवाज़ कंदो आहे टुकड़ियूं ख़बरियूं ऐं गेरा कबूतर आख़िर में छप ॾींदा चाचा इन बकरार सां हाणे मां कंदुसि हिकु कहाणी हथियार खणंदुसि शेर दिल बकरार खे ज़िंदा खोल छॾींदुसि मारे छॾींदुसि चाचा मारे छॾींदुसि मूं हुन सोच जो बड़े दो भले मुझे बोले जो केतिरो सम्झाईंदो मां त ही ॻोठ आहे ॻोठ जाइरनि सां पियो भरियो तो बि वञी फसरी कई जाइरनि माण्हुनि सां सोधे बाबा साईं दरअसल ॻाल्हि इहा आहे त हू मूंसां गॾु पढ़ी आहे ऐं हुन जी बेइज़ती मां बर्दाश्त न कयूं हा इहो त आहे जाइल तूं बि हिन में जाइल थी बीठे तूं त थोरो ख़्यालु करे हा बस अदा बस पाड़े वारे बकरार खे मौत कयो आहे ऐं मौत कंदो कंदो थो वधे अदा हुनजी ग़लती असां बख़्श न कंदासीं पर पुट तुंहिंजे थोरी ग़लतीअ जे करे ॾिस हुनजो घर वीरान थी वियो ऐं हुन जूं बकरियूं पुलिस काहे वई ऐं घर खां बेघर थी वियो बाबा जेको मौत कंदो हुनखे मौत ॾींदासीं बाबा साईं तव्हां वरी मूंखे था चओ मां दुश्मन जे पासो ॻाल्हायां अदा केरु दुश्मन आहे कहिड़े दुश्मन जी ॻाल्हि करी पुट तोखे ॿाहिरि सही था चवनि ऐं तो ग़लति कमु कयो आहे ऐं टक कई छोकिरीअ जे करे तूं पाड़े वारनि सां वञी विड़ियो आहीं बाबा साईं तव्हां नाराज़ न थियो मुंहिंजी ग़लती आहे अदा साईं असां तुंहिंजे हथ में हथियार न पर हथियार खां वधीक ताक़तवर कलम ॾिसण था चाहियूं ऐं पुट तूं ईअं कंदे त असांजा ख़्वाब अधूरा रहिजी वेंदा असांजे बुखुनि काढण जो कहिड़ो फ़ाइदो मिलंदो असांखे ऐं हिते तुंहिंजे सौट जा किरदार ॾिसींदो त कहिड़ा आहिनि ऐं हाणे बि तुंहिंजे साम्हूं बड़बड़ करे निकितो आहे अलाए कहिड़ो वञी किन कंदो ॾिस भा असांजी हालत छा आहे बस बाबा साईं बस वधीक मूंखे